असां सुता पिया हुआसीं पंहिंजे घर में त जेका आहे असांजे घर में पुलिस जा अटाला ऐं जेका आहे सिविल इदारनि जा माण्हू राति जो 3 बजे जेको आहे मुंहिंजे घर जा दर भञी मुंहिंजे घर में जेको आहे माना दाख़िल थी करे मुंहिंजे नंढड़े भाउ खे खणी विया आहिनि जेको लॉ जो स्टूडेंट आहे। ऐं मां उन्हनि खे चयुमि मां आहियां जसकम चेयरमैन सुनान कुरैशी, मां आहियां जेको आहे मुंहिंजो नंढो भाउ आहे, उनजो कंहिं शइ सां वास्तो ई कोन्हे, न कंहिं पार्टीअ सां न कंहिं ॿी कंहिं शइ सां। मुंहिंजो भाउ आहे उहो नंढो लॉ जो स्टूडेंट आहे, उन खे छो था खणो जेको आहे बसि बदमाशी करे जेका आहे मुंहिंजे घर ते सभिनी ॿारनि खे हिरासा करे जेका आहे तशदुद करे हिन नंढड़े भाउ खे जेको आहे खयूं विया आहिनि। उनखां पोइ असां थाणे ते वियासीं, थाणे ते चयोसीं त भाउ जेका आहे असांजे घर ते रेड थियो आहे, का थाणे ते एंट्री कोन, असांजी का FIR न वरिती वई। त मुंहिंजे भाउ खे जेका आहे माना अॻु में ई कुझु टाइम पहिरियां मुंहिंजे घर ते रेड करे मूंखे खयो वियो, जंहिंमें मां वाज़े तौरु चयुमि त मां दहशतगर्द आहियां या मां क्रिमिनल आहियां या मुंहिंजे मथां को केस आहे त मूंखे ॿुधायो, जहिड़ी कोर्ट में चवंदो, जिथे तव्हां पंहिंजे इदारे में चवंदो, कंहिं कुंड में चवंदो बि त मां तव्हां वटि अची पेश थींदुमि, पंहिंजो पाण खे मां पेश कंदुमि। त मुंहिंजे मथां का ब्लेम आहे, मुंहिंजे मथां को एलिगेशन आहे त तव्हां उहो ॿुधायो जेको आहे। पोइ बि जेका आहे माना मुंहिंजे मथां अहिड़ी का शयूं जॾहिं हिननि जूं का शयूं साबित न थियूं त उनखां पोइ जेको आहे असांजे मथां केस हलाइनि था पिया। उनखां पोइ वरी हाणे हे ॿीहर अची मुंहिंजे घर ते रेड करे मुंहिंजे मासूम भाउ खे खणी विया आहिनि। अगरि उनखे कुझु उनखे का बि तकलीफ़ आई, अगरि उनखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेदार जेका हितां जी गवर्नमेंट हूंदी। पीपुल्स पार्टीअ जे दौर में मुंहिंजे बाबा खे शहीद कयो विया। पीपुल्स पार्टी ईअं न सोचे त ईअं असां सां सदाईं ज़ुल्म कंदी ऐं असां ईअं उन्हनि खे हलणु ॾींदासीं। हाणे कुझु बि कोन थींदो, हाणे पीपुल्स पार्टी जी रस्ता रोक कंदासीं। इन्हनि जे हिक हिक जेका आहे MNA MPA जा थुकूं भुजा आणी करे क़ौमी कारकुननि खे मां चवां थो हिननि जे घरनि ते टंगनि त कीअं हिननि असांजी सिंध जी धरती खपाई आहे, कीअं हुननि जी मालकी ऐं वारसी कयो। उथो जागो। हिननि बेरिया टाउन जहिड़े नाले में हिकिड़ो नाम नियाज़ जेका आहे मलक रियाज़ जे सां गॾु जेका आहे आसिफ ज़रदारी जेको आहे हीउ सभु कुझु कराए थो, जेको मतिलबु असां क़ौमी कारकुननि खे चुप कराइणु चाहे थो। हीउ सभु कुझु आसिफ ज़रदारी आहे, हीउ मलक रियाज़ न आहे। हीउ मलक रियाज़ छड़ो भोलड़ो आहे, हुनजे पोयां जेको बि आहे हुनजो पीउ आसिफ रियाज़ आहे, आसिफ ज़रदारी आहे। असां इहो चऊं था GSN क़ौमी मास तरफ़ां असां सुभाणे खां अगरि जे मुंहिंजे भाउ खे 4-5 कलाकनि जे अंदरि न छॾियो वियो त सॼी सिंध में असां पीपुल्स पार्टी